शहदादपुर में एक वाक़ियो पेश आयो आहे त टिनि हिंदू भेनरुनि समेत उन्हनि जो सोट हू उन समेत जेको मुबैना तौर ते अगवा थियूं हाणे ॼाणायो वञे पियो त हू बाज़ियाब बि थी चुकियूं आहिनि। हिन खां पहिरियों हिंदू पंचायत में बि काफ़ी टेंशन वारो माहौल हुयो। हुननि चेताव बि ॾेई छॾियो त जेसीं ताईं उन्हनि खे अगरि क्विकली बाज़ियाब नथो करायो वञे त हू कारोबार बंदि कंदा ऐं धरणो हणंदा। त हाणे इदा साहब इन इशू खे कहिड़े पासे खां ॾिसी ऐं तव्हांजो ओपिनियन एनालिसिस इन ते ज़रूरु ॼाणींदसि, पर थोरो रिपोर्टर खां मालूम करे वठूं था। शहदादपुर खां असांखे रिपोर्टर जॉइन कयो आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था त ही मामले में वधीक जेके आहिनि कहिड़ा डिटेल्स आहिनि। ऐं ग़ुलाम अब्बास रिपोर्टर शहदादपुर मां असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम ग़ुलाम अब्बास साहब। ग़ुलाम अब्बास साहब, पी ॿुधाइजो त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन वक़्तु जेके टे भेनरूं आहिनि पंहिंजे सोट समेत बाज़ियाब थी चुकियूं आहिनि? जी, ये जेके रात देर सां शहदादपुर पुलिस जेको टिनि छोकिरियुनि जो वालिद आहे भगवान दास उन जी फरियाद ते शहदादपुर थाणे ते केस दाख़िल अगवा जो केस दाख़िल करायो, जंहिंमें उन ॼाणायो त निजी स्कूल में जी जो उस्ताद आहे फरहान ख़ासकेली ऐं उनजी इंतिज़ामिया जा जेकी आहे ज़ुल्फ़कार ख़ासकेली, मजीद ख़ासकेली, मोहम्मद अली ख़ासकेली ऐं इरफान ख़ासकेली वारनि जेको आहे असांजे टिनि न्याणियुनि ऐं हिकु लिंगर खे जेको अगवा करे खणी आया आहिनि। हाणे उहे न्याणियूं बाज़ियाब थी चुकियूं आहिनि? जी, हाणे तक़रीबन 15-20 मिंट थिया आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे शहदादपुर पुलिस सां। उन्हनि ॿुधायो त असां कराचीअ में नूरजहां थाणे जी हद में हिकु जाइ ते छापो हणी ऐं मज़कूरा अगवा जेके ॼाणायल टे हिंदू छोकिरियूं समेत जेको हुनजो सोट बि शामिल आहिनि शहदादपुर जा, पर हिन वक़्तु उन्हनि खे बाज़ियाब कराची मां करायो वियो आहे। हिन वक़्तु तव्हांखे पुलिस इहो ॿुधाए पई। अच्छा, पोइ वधीक पुलिस छा ॼाणाए पई? त उन्हनि खे वाक़ई में किडनैप कयो वियो ऐं उन्हनि उहे न्याणियूं हाणे बाहिफ़ाज़त तरीक़े सां पंहिंजे वारसनि ताईं पुॼायूं वेंदियूं? जी, शहदादपुर पुलिस हिन सिलसिले में ॿुधायो त असां फ़िलहाल कुझु नथा ॿुधाए सघूं। असां हुननि खे शहदादपुर हाणे ऐं सुबुह जो हुननि खे चोट जे बयान लाइ अदालत में पेश कंदासीं। ठीकु आहे, महिरबानी ग़ुलाम अब्बास साहब। तव्हां असांखे कुझु हिन जा डिटेल्स ॾिना जेके ऑलरेडी मौजूदु बि आहिनि, पर फ़िलहाल पुलिस जे मुताबिक़ हू एतिरा डिटेल्स हिन बाबति शेयर उन्हनि कोन कया आहिनि।